डॉक्टर मोहम्मद खान लावारिसन जो ज़िलो बुलंदशहर जे कब्रिस्तान जे साम्हूं वाटर सप्लाई ते कब्ज़े करण खां पोइ सुमरा पाड़े जे ड्रेनेज ते कब्ज़ो कयो वियो पिए, जिते कब्ज़ा माफ़िया पाण में विड़ी पिया ऐं छणूं छॾे ऐं विहालिया आहिनि। पर अफ़सोस आहे त बुलंदशहर जे कब्रिस्तान जे साम्हूं वाटर सप्लाई जो कब्ज़ो कयो आहे, जिते मुक़िम माण्हू मुज़ाहिरो करण जे बावजूदि अञा ताईं को नोटिस न वरितो वियो आहे। हीउ सुमरा पाड़े जो ड्रेनेज सिस्टम आहे, जितां सुमरा पाड़ो, गुलशन फैज़ कॉलोनी, बुखारी कॉलोनी, घुमराणी पाड़ो, कोरट सगोरी ऐं अनवर कॉलोनी समेत हिते मुख़्तलिफ़ पाड़नि जा पाणी किनो गंदो पाणी निकिरे थो, जिथे ही कब्ज़ो करे थाधल वारनि खे किनो पिए। हिते किचन जा ढेर लॻा पिया आहिनि, पर अफ़सोस आहे त हिते ॿ अमलदार जेके म्युनिसिपल जा मुलाज़िम आहिनि उहे हुन में मुलविस आहिनि कब्ज़े कराइण में। ऐं इन खां अॻियां जेको कब्ज़ो आहे बैक साइड ते, जिथां गंदे पाणी जो छोड़ जेको गुनी में कयो थो वञे, उते जेको आहे कब्ज़े करण जी कोशिशि बाअसर दफ़ा लॻी पई आहे, पर केर बि हिननि खे चवण वारो कोन्हे। हीअ वस वारनि जी खपे ईअं कनि, पर आम दुकानदार जेकॾहिं पंहिंजो कारोबार ठेलो बीहारे थो, जेका टैक्स वरितो वञे थो, जेका लाइसेंस बि ॾिनो वञे थो, उन जे दुकान टोड़ लाइ देरी कोन था कनि, पर हीअ बाअसर जे कब्ज़ा कनि था, उन केर बि चवण वारो कोन्हे। अफ़सोस आहे अहिड़ी इंतिज़ामिया ते।